जी 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 अब्दुल बासित साहब, असां रोज़ो तसव्वुर रखूं था पिया, जेतिरा बि असांजा नाज़रीन वेठा आहिनि, अवां असांखे इहो ॿुधाईंदा आवाज़ थी विझे हिन स्क्रीन ते त रोज़े जी ख़ुसूसियत कहिड़ियूं कहिड़ियूं आहिनि ताकी असांजे नाज़रीन सभिनी खे उन शइ जी ख़बर पए। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम रब्बि इश्रह ली सदरी वयस्सिर ली अमरी वहलुल उक़दतम मिन लिसानी यफ़क़हू क़ौली। सभ खां पहिरियां त मां अव्हां जो शुक्रगुज़ार आहियां जो तव्हां असांखे पंहिंजे प्रोग्राम ते मदऊ कयो। साईं भली कर। अव्हां हिन ॻाल्हि खां बख़ूबी वाक़िफ़ आहियो त रमज़ानुल मुबारक जो महीनो बाबरकत महीनो आहे, सआदतुनि वारो महीनो आहे, अज़मतुनि वारो महीनो आहे। बेशक ही उहो महीनो आहे रिसालत मआब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हिन महीने जे लाइ 2 महीना पहिरियां तयारी कंदा हुआ ऐं साईं जन दुआऊं घुरदा हुआ, अल्लाहुम्मा बारिक लना फी रजब व शाबान व बल्लिगना रमज़ान। सुभान अल्लाह। हे उहो बाबरकत रमज़ानुल मुबारक जो महीनो आहे ऐं जेको रमज़ानुल मुबारक जो महीनो आहे इहो हिकु अरबी जो लफ़्ज़ आहे, यानी रमज़ मां वरितल आहे। वाह। इन जी माना आहे जेको रमज़ानुल मुबारक जो महीनो जेको आहे इहो रमज़ मां वरितल आहे। रमज़ जी माना आहे साणिण। उलमा किराम लिखनि था जीअं बाहि जेको आहे त काठियुनि खे साड़े ख़तमु कंदी आहे, ईअं रमज़ानुल मुबारक जा रोज़ा इंसाननि जे गुनाहनि खे साड़े ख़तमु कंदा आहिनि। सुभान अल्लाह। ऐं पीराने पीर महबूब सुब्हानी सैयद अब्दुल क़ादिर शाह जीलानी रहमतुल्लाह अलैह फरमाइनि था त रमज़ान जे रा मां मुराद अल्लाह जी रहमत आहे, वाह। ऐं रमज़ान जे मीम मां मुराद अल्लाह जी मुहबत आहे, वाह वाह। ऐं रमज़ान जे ज़ाद मां मुराद जहन्नम जे अज़ाब खां छोटकारे जी ज़मानत आहे, सुभान अल्लाह। ऐं रमज़ान जे अलिफ मां मुराद रमज़ान अल्लाह जी उल्फत आहे, वाह ऐं रमज़ान जे नून मां मुराद अल्लाह जे मुहबत जो नूर आहे। वाह वाह। ऐं रोज़े खे अरबी में सोम चइबो आहे। सोम जी माना आहे रुकिजी वञणु, यानी रोज़े जो मक़सदु इहो न आहे त सिर्फ़ु असां बुख खां ऐं जेको आहे त उन खां सिर्फ़ु पंहिंजो पाण खे रोकियूं, बल्कि असां पंहिंजो पाण खे गुनाहनि खां बि रोकियूं ऐं पंहिंजो गिला गीबतुनि खां बि रोकियूं, ऐं इहो ई हक़ीक़ी रोज़े जो तक़ाज़ा इहो ई आहे। ऐं जेको हे रमज़ानुल मुबारक जो महीनो आहे इहो सिर्फ़ु रोज़े जे करे अहमियत जो हामिल न आहे। सही। यानी हज़रत मूसा अलैहिस्सलातु वस्सलाम जे मथां जेको तौरात नाज़िल थियो हो उहो बि रमज़ानुल मुबारक जे महीने में नाज़िल थियो हो, ऐं हज़रत ईसा अलैहिस्सलातु वस्सलाम जे मथां जेको इंजील नाज़िल थियो हो उहो बि रमज़ानुल मुबारक जे महीने में नाज़िल थियो हो, ऐं हज़रत दाऊद अलैहिस्सलातु वस्सलाम जे मथां जेको ज़बूर नाज़िल थियो हो उहो बि रमज़ानुल मुबारक जे महीने में नाज़िल थियो हो, ऐं रिसालत मआब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे मथां हीअ क़ुरान पाक नाज़िल थियो हो त इहो बि रमज़ानुल मुबारक जे महीने में नाज़िल थियो हो। यानी रमज़ान हिकु इबादतुनि जो मजमो आहे, यानी सहरी करणु इबादत, अफ़्तारी करणु इबादत, ऐं जेको आहे त एतिकाफ़ में वेहणु इबादत, यानी जेकी बि असां इबादत कयूं था इहो जेको आहे इबादत जो मजमो आहे। ऐं साईं जन सवाल कयो त रोज़े जी ख़ुसूसियत छा आहे? रोज़े जी ख़ुसूसियत इहा आहे त जेको माण्हू जेको अमल कंदो आहे उन जे बदिले उनखे उहो ई जेको आहे त अजुर मिलंदो आहे, पर जेको रमज़ान में जेको अल्लाह रब्बुल इज़्ज़त फरमाए जेको रमज़ान जो जेको रोज़ो आहे असौम ली इहो मुंहिंजो आहे व अन अजज़ी बिही, ऐं इन जो बदिलो मां पाण अल्लाह रब्बुल इज़्ज़त ॾींदुमि। हीअ रमज़ान जी ख़ुसूसियत आहे। वाह 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 माशाल्लाह सुभान अल्लाह। सुभान अल्लाह। साईं ॾाढो असांजे नाज़रीन खे बहितरीन तरीक़े सां सम्झायो, बहितरीन तरीक़े सां ॿुधायो। जी इम्तियाज़ साहब। साईं मुफ्ती